अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, sindhi.com ते खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असा गाल कंदासी कॉमनवेल्थ स्कॉलरशिप्स जे बारे में जेका यूके गवर्नमेंट हर साल अनाउंस कंदी आहे पंहिंजे कॉमनवेल्थ कंट्रीज जे लाइ। ही कॉमनवेल्थ स्कॉलरशिप 2023 जे लाइ अनाउंस थी वयूं आहिनि, जिन्हनि जी लास्ट डेट आहे 18 अक्टूबर 2022। तव्हांखे CSC कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमीशन पोर्टल ते वञी 18 अक्टूबर 2022 खां अॻु में एप्लीकेशन प्रोसेस मुकम्मल करणो पवंदो। लास्ट ईयर भी असां तव्हांखे ॿुधायो होसीं कॉमनवेल्थ स्कॉलरशिप्स अनाउंस थी हुयूं ऐं उन्हनि जे लाइ डिटेल में तव्हांखे वीडियो रखी हुईसीं ऐं सम्झायो होसीं कॉमनवेल्थ स्कॉलरशिप में अप्लाई कीअं कजे। अॼु जी हिन वीडियो में भी असां तव्हां सां डिस्कस कंदासीं थी कॉमनवेल्थ स्कॉलरशिप्स थींदियूं छा आहिनि, इन्हनि जी एलिजिबिलिटी क्राइटेरिया छा आहे, इन्हनि जो एप्लीकेशन प्रोसेस छा आहे। ही कॉमनवेल्थ स्कॉलरशिप्स जीअं मां तव्हांखे ॿुधायो यूके गवर्नमेंट अनाउंस कंदी आहे। PhD ऐं मास्टर्स जो स्कॉलरशिप्स आहिनि। अगरि तव्हां वटि बैचलर डिग्री आहे त तव्हां एलिजिबल आहियो अप्लाई करण जे लाइ। एलिजिबिलिटी क्राइटेरिया के डिटेल में ॾिसूं था। ही ॾिसो, बी पाकिस्तानी नेशनल हुजे ऐं उन खां अलावा मास्टर्स जे लाइ तव्हां वटि 16 ईयर बैचलर्स डिग्री हुजे। 16 ईयर बैचलर डिग्री आहे तव्हां वटि, तव्हां एलिजिबल आहियो। तव्हांजो सेकेंड ऐं थर्ड डिवीजन न हुजे तव्हांजी लास्ट डिग्री में, मीन्स तव्हांजी बैचलर डिग्री में सेकेंड या थर्ड डिवीजन न हुजे, फर्स्ट डिवीजन हुजे। ऐं उन खां अलावा तव्हांखे हेट जी टेस्ट पास करणी पवंदी। हेट जी टेस्ट हूंदी आहे 100 क्वेश्चन ते, जंहिंमें एनालिटिकल रीजनिंग, वर्बल रीजनिंग, इंग्लिश, मैथमेटिक्स वग़ैरह जा क्वेश्चन हूंदा आहिनि। उहे तव्हांखे पास करणो आहे ऐं 60 आउट ऑफ 100 स्कोर खणणो आहे, तव्हांजी एप्लीकेशन अॻिते वेंदी। हाणे हेट जी टेस्ट जेका आहे उहा HEC वठंदी आहे, जंहिंजे लाइ तव्हां 11 अक्टूबर 2022 ताईं अप्लाई करे सघो था। etc.hack.gov.pk जे वेब पोर्टल ते ही जेको वेब पोर्टल लिखियल आहे, ही जेका URL लिखियल आहे, इन ते तव्हां अप्लाई करे सघो था। ही एलिजिबिलिटी क्राइटेरिया जेको आहे हायर एजुकेशन कमीशन जे तरफां आहे ऐं ही हेठा एलिजिबिलिटी क्राइटेरिया जी जेका डिस्क्रिप्शन ॾिनल आहे इहा CSC कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमीशन जे पारां लिखियल आहे। हिन में इहो आहे परमानेंट रेजिडेंस हुजे एलिजिबल कॉमनवेल्थ कंट्रीज जो। उन खां अलावा सेप्टेंबर 2023 ताईं हू अवेलेबल हुजे स्कॉलरशिप अवेल करण जे लाइ ऐं यूके में स्टडी करण जे लाइ। उन खां अलावा हाणे हिन जो एप्लीकेशन प्रोसीजर ॾिसूं था। एप्लीकेशन प्रोसीजर छा आहे? एप्लीकेशन प्रोसीजर में इहो आहे तव्हांखे 2 हंधनि ते तव्हांखे पंहिंजो एप्लीकेशन ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म सबमिट करणो पवंदो। हिकिड़ो कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमीशन जी वेबसाइट ते, ॿियो हेक जी वेबसाइट ते। अगर तव्हांजी बैचलर थियल आहे ऐं तव्हां मास्टर्स जा कैंडिडेट आहियो तव्हां हिते अप्लाई कंदो, ऐं अगर तव्हां PhD जा कैंडिडेट आहियो, तव्हांजी MPhil थियल आहे, तव्हां हिते CSC जी वेबसाइट ते अप्लाई कंदो। उन खां पोइ ही सेकंड स्टेप आहे हेक जो ही पोर्टल आहे scholarship.hack.gov.pk, इन ते वञी अप्लाई कंदो ऐं इन जी जेका आहे 18 अक्टूबर 2022 ताईं अप्लाई कंदो। शाम जो 4 बजे ताईं तव्हांजो फॉर्म क्लोज थी वेंदो। 18 अक्टूबर 2022 4 PM ते ही फॉर्म क्लोज थी वेंदा। इन फॉर्म भरण जे लाइ तव्हांखे राइट साइड ते लिंक नज़र ईंदी हूंदी, उहा वीडियो ॾिसी करे तव्हां फॉर्म फिल करे सघो था। उन्हनि में ॿिन्ही पोर्टल ते फॉर्म कीअं फिल कजे इहो डिटेल में समझायल आहे। ऐं मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त ताकि अव्हां ताईं स्कॉलरशिप जी वीडियोस, तव्हां ताईं यूनिवर्सिटीज़ जी एडमिशन जी वीडियोस, जॉब एडवर्टाइजमेंट्स ऐं ॿियूं खोड़ सारियूं इंफॉर्मेटिव वीडियोस तव्हां ताईं पहुची सघनि। ऐं घणे खां घणा कैंडिडेट जेके कॉमनवेल्थ स्कॉलरशिप जे लाइ एलिजिबल आहिनि उहे अप्लाई करे ऐं इन अपॉर्चुनिटी मां फ़ाइदो हासिल कनि। अल्लाह हाफ़िज़।